नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर के मरकज़ी इमाम बारगाह वेझो पकोड़ा खपाए गुज़र सफ़र कंदड़ नींगर शान वल्द अली असगर सोलंगी ते तशद्दुद करण वारे मामले ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो है, जिते हिननि ॿुधायो त नींगर पकोड़ा वेकिरो कंदो है, जंहिं ते नशे में धुत थी अली रज़ा उर्फ़ कोडर बिना जवाज़ तशद्दुद करे रहियो, जॾहिं त नींगर ॿुधायो त मां पकोड़ा वेकिरो करे घर अम्मा अबे खे ख़र्ची ॾींदो आहियां। अॼु मूंखे कोडर मूंखे चयो आहे त 200 रुपया ॾे, मां शराब वठी पींदुसि, न ॾियण ते हुन मूंखे टमाटो ऐं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो है त अली रज़ा उर्फ़ कोडर खे कानून जे कटकड़े में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे, मूंखां इंसाफ़ कयो वञे। रोज़ी करे अम्मी ऐं अबूअ खे ॾींदो आहियां। पोइ ना छा त हिकिड़ो माण्हू हिते डेली कंदो ईंदो आहे, चवंदो आहे मूंखे 200 रुपया या 300 रुपया ॾियो, मां शराब पी करे ॾियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।